अल्हम्दुलिल्लाह जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॼु DBA जी 2024-25 जी इलेक्शन थिए थी। असां वटि टोटल जेके वैलिड मेंबर्स आहिनि उहे 266 आहिनि ऐं जेको आहे त मां अलशाबाज़ पैनल खे लीड करां थो बीइंग प्रेसिडेंट। ऐं अल्हम्दुलिल्लाह मां पूरी उम्मीद आहियां त इंशाअल्लाह अलशाबाज़ पैनल ई क्लीन स्वीप कंदी ऐं हमेशह अलशाबाज़ बाद में बि पहिरों बि कंदी आई आहे, अॼु बि जेको आहे बाद में कंदी। ऐं मां उमेदु रखां थो पंहिंजे वोटरनि खां त इंशाअल्लाह उहे असांखे मायूस न कंदा। ऐं असांजो विज़न इहो आहे त असां बार में पहिरों बि 2023 में कमु कयो आहे, डिग्निटी ऑफ एडवोकेट ते नो कंप्रोमाइज़, ऐं इंशाअल्लाह हाणे बि हीअं ई थींदो। ऐं असांजो विज़न इहो आहे त असां इन बार खे सोलर प्लांट ते आणींदासूं, हिते जिम ठाराईंदासूं, उनखां अलावा बैडमिंटन कोर्ट आहे, वुकला जे लाइ जेको आहे त कॉलोनी आहे, वुकला जे लाइ चैम्बर्स आहे, लेडीज़ एडवोकेट जे लाइ सेपरेट बार आहे, ऐं इंशाअल्लाह उनखां अलावा मुतहद कमु ॻाल्हियुनि जे हद तक न इंशाअल्लाह कमु करे ॾेखारींदासूं। ॿ पैनल आहियूं असां, दम दस्तगीर पैनल जे तरफ़ खां प्रेसिडेंट जो उम्मीदवार मां आहियां ऐं अल शहबाज़ पैनल जे तरफ़ खां मिस्टर मुज़फ़र अली रिन साहब आहे। ऐं ॾाढो माशाअल्लाह सुठे अंदाज़ में पंहिंजी इलेक्शन पई थिए। असीं वकील आहियूं, ॿाहिरि आहियूं पाण में, ऐं स्मूथली जेको आहे इलेक्शन ते शफ़ाफ़ इलेक्शन ते असीं यकीन पिया रखूं। दोस्तनि जी सुठी सपोर्ट हासिलु आहे ऐं जेके सीनियर एडवोकेट आहिनि तक़रीबन सभु मूं सां गॾु आहिनि ऐं अलाह कंदो त जेके दोस्त असांखे सपोर्ट कनि पिया, इंशाअल्लाह ताला असां उन्हनि जे उमेदनि ते पूरो लहंदासीं। लॻभॻि 300 जे वोट आहिनि असांजा, पर उन में जेके एलिजिबल आहिनि जेको आहे उहो 263 आहिनि। उन में बि जेको आहे मां सम्झां थो त कुझु वकील साहब लाहौर आहिनि, कुझु कराची आहिनि, कुझु बीमारी जे करे नथा अची सघनि। सो बाक़ी मां सम्झां थो त 240 खां 250 ताईं जेको आहे वोट कास्ट थींदा। उमेदु अलाह जी पाक ज़ात में आहे ऐं जेके दोस्तनि जो जज़्बो आहे या जेको साथ आहे उन मां त असां यकीनन जेको आहे 100% जेको आहे पूरो वेंदा आहियूं इंशाअल्लाह। बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हांजी महिरबानी। असां वटि हमेशह जमहूरी प्रोसेस हलंदो आहे, हर साल इलेक्शन थींदी आहे। सभु दोस्तनि भाइरनि पाण में अॼोको ॾींहुं आहे। कुल टोटल असां वटि 360 वोट आहिनि, जंहिंमां क्लियर वोट 266 आहिनि जेके अॼु पंहिंजो वोट जो हक़ अख़्तियार कंदा, वोट कास्ट कंदा। 2 पैनल आहिनि, हिकु अल शहबाज़ जे नाले सां, हिकु दम दस्तगीर जे नाले सां। असांजी सपोर्ट जेकी आहे दम दस्तगीर पैनल सां, इन जे करे उन असबाब में उहो बि मुंहिंजो बचो आहे, उहो बि अॻे रहियो आहे, कमु कयो अथई। पर हे नओं माण्हू आहे, असां चऊं था जमहूरी प्रोसेस को नओं दोस्त अचे, उनखे मौक़ो ॾिजे त उहो कमु करे। हिन में कुवत बि आहे, सघ बि आहे। इंशाअल्लाह ताला बार जे लाइ, शहरनि जे लाइ ऐं शहर जे अमन अमान जे लाइ, कानून जी बालादस्ती जे लाइ कमु थींदो, मूंखे उमेदु आहे। ॾिसो न, हल असांजा दोस्त कंदा, असांजी पंहिंजी कोशिशि आहे। असां वटि कॉलोनी कोन्हे, चैम्बर्स जे लाइ असां वटि इहो कोन्हे त चैम्बर्स हुजनि, ऐं इन खां गॾोगॾु वुकला जे लाइ हिते असां वटि स्टडी सर्किल्स कोन्हनि, जेके असांजा छोकिरा नौजवान अचनि था, उहे पढ़ी करे कमीशन में अपीयर थियनि त जीअं सुठा जज साबित थियनि ऐं प्रोसिक्यूशन बि फील्ड में हलिया वञनि, पुलिस में हलिया वञनि। सुठो वकील हूंदो, उहो वेंदो त इंशाअल्लाह ताला ऑनेस्टी ऐं ईमानदारी सां कमु कंदो।